अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? अॼु दादी अची वई तव्हांखे स्टोरी ॿुधाइण जे लाइ। तव्हां मुंहिंजो इंतज़ारु पिया कयो न? हा, मूंखे ख़बर हुई, मूंखे ख़बर पई त तव्हां सभु मुंहिंजो इंतज़ारु था कयो। पोइ मां सोचियो त एॾा प्यारा प्यारा ॿार मुंहिंजो इंतज़ारु था कनि, मुंहिंजो वेट था कनि, उन्हनि खे स्टोरी ॿुधण जी दिलि थी चए त मां वञी उन्हनि खे स्टोरी ॿुधायां। पोइ मां अची वियमि तव्हांखे स्टोरी ॿुधाइण। भला हाणे मूंखे ॿुधायो त हिते केरु केरु वेठो आहे? केरु आहे केरु? अरे केॾा प्यारा प्यारा ॿार सभु अची विया आहिनि। राजिया बि अची वई आहे, हादिया बि अची वई आहे, ऐं हीअ प्यारो प्यारो फ्रॉक पाए केरु आई आहे? ऐं हिन जी शर्ट केॾी प्यारी आहे, कार्टून वारी। वाह वाह, तव्हां त सभु ॾाढा सुठा सुठा कपिड़ा पाए वेठा आहियो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, सो हाणे असां शुरू कंदासीं पंहिंजी स्टोरी। तव्हां ॿुधंदव न? हा, मूंखे ख़बर हुई तव्हांखे स्टोरी ॿुधणी आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि प्लांट्स जी स्टोरी। तव्हां प्लांट्स ॾिठा आहिनि न? तव्हांजे घर में प्लांट्स आहिनि? हूंदा आहिनि सभिनी जे घरनि में। ठीकु आहे, पोइ इलाही शरारती ॿार हूंदा आहिनि, उहे प्लांट्स जा पन पटींदा आहिनि, प्लांट्स खे ख़राबु कंदा आहिनि। ठीकु आहे न? त ईअं न करणु घुरिजे। त पोइ हिकिड़ो नंढिड़ो ॿारु हुयो, उनजो नालो हुयो गुॾो। ठीकु आहे, गुॾो ॾाढो शरारती हूंदो। उहो हमेशह प्लांट्स जा पन पटींदो हो। पंहिंजे स्कूल में बि प्लांट्स जा पन पटींदो, ऐं गार्डन में वेंदो, पार्क में वेंदो, उते बि प्लांट्स जा पन पटींदो। तव्हांखे ख़बर आहे त प्लांट्स जा जॾहिं पन पटिबा आहिनि या उन्हनि खे छिकबो आहे या उन्हनि खे ईअं ईअं तंग कबो आहे त उन्हनि खे सूरु थींदो आहे, उन्हनि खे ईज़ा ईंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे प्लांट्स बि असां वांगुरु साह खणंदा आहिनि। प्लांट्स बि जानदार हूंदा आहिनि, लिविंग थिंग्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं प्लांट्स खे बि तकलीफ़ थींदी आहे, प्लांट्स खे खाधो बि खपंदो आहे। ऐं प्लांट्स जो खाधो छा हूंदो आहे? मेन खाधो जेको हूंदो आहे प्लांट्स जो, उहो हूंदो आहे पाणी। त असां प्लांट्स खे पाणी ॾींदा आहियूं। पोइ नंढा नंढा प्लांट्स जेके हूंदा आहिनि बिल्कुलु टाइनी टाइनी, पोइ वॾा थी वेंदा आहिनि, है न? त पोइ असांखे इन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। पोइ जेको गुॾो हूंदो हो, उहो प्लांट्स खे ॾाढो तंग कंदो हुयो। पोइ प्लांट्स वीचारा रोईंदा हुआ, दहाऊं कंदा, चवंदा असांखे कोई बचाए, कोई बचाए। ऐं पोइ जॾहिं गुॾो अची वेंदो त पोइ प्लांट्स जेके डिॼी वेंदा हुआ वीचारा, उहो त मूव न करे सघंदा आहिनि न। प्लांट्स त हुतां खां हुते न वञी सघंदा आहिनि। पोइ वीचारा रोईंदा हुआ, परेशान थींदा हुआ। त पोइ हिकिड़े ॾींहुं प्लांट्स छा कयो, उन्हनि अलाह साईं खे चयो त अलाह साईं, हे जेको गुॾो आहे इहो असांखे ॾाढो तंग थो करे, इहो असांजा पन थो पटे, असांखे तकलीफ़ थो ॾिए, असांखे ईअं इज़ा थो ॾिए, त असांखे बचाए हिन खां, हिनखे अकुलु ॾे, हिनखे सुधार। पोइ छा थियो, जो हिकिड़े ॾींहुं गुॾे खे ख़्वाब में नज़र आयो। गुॾो सुम्ही पियो राति जो, हुनखे हिकिड़ो ख़्वाबु आयो। ख़्वाबु ॾिसबो आहे न, जॾहिं निंड कबी आहे, सुम्हिबो आहे, पोइ ॿारनि खे ख़्वाबु ईंदा आहिनि, ड्रीम्स ईंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ गुॾो त सॼो ॾींहुं शरारतूं कंदो हो, सॼो ॾींहुं प्लांट्स खे तंग कंदो हो, उन्हनि खे ज़ाया कंदो हो, उन्हनि जा पन पटींदो हो। पन सम्झो था न? लीव्स, है न? उर्दू में चइबो आहे पत्ते, असां सिंधीअ में चवंदा आहियूं पन। त पोइ गुॾो सॼो ॾींहुं जो शरारतूं कंदो। पोइ जॾहिं सुम्ही पियो त उनखे ख़्वाब में बि ख़राबु ख़्वाबु नज़र आयो। उन्हनि खे हिकिड़ो भो वारो, हिकिड़ो किनो ख़्वाबु नज़र आयो। गुॾो ॾिसे पियो त मां वेठो आहियां हिकिड़े हंधि, ऐं पोइ इलाही सारा प्लांट्स आया आहिनि। पोइ कोई गुॾे जो कनु पटींदो आहे, कोई गुॾे जा वार पटींदो आहे, कोई हिनखे ईअं छिकींदो आहे। पोइ गुॾे खे ॾाढो ईज़ा थींदो आहे, सूरु थींदो आहे। गुॾो रड़ियूं कंदो आहे, मूंखे बचायो बचायो, सभु प्लांट्स मूंखे जेका न तंग था कनि, मूंखे पटनि था। पोइ जॾहिं गुॾो रड़ियूं कंदो आहे, पोइ हुनखे जाग थी वेंदी आहे। जागंदो आहे, ॾिसंदो आहे मां त पंहिंजे घर में आहियां, पंहिंजे पलंग ते सुम्ही पियो आहियां, हिते त कोई प्लांट्स कोन्हनि, मूंखे त कोई नथो मारे। पोइ हुनखे थींदो आहे दिलि में अहसासु, हुनखे ख़्यालु थींदो आहे त मां सॼो ॾींहुं प्लांट्स खे तंग कंदो आहियां, उन्हनि जा पन पटींदो आहियां, उन्हनि खे मां परेशान कंदो आहियां, इन करे उहे मूंखे ख़्वाब में नज़र आया आहिनि। त उन्हनि खे केॾो सूरु थींदो हूंदो जॾहिं हू मूंखे पिया ख़्वाब में तंग कनि, मूंखे तकलीफ़ पिया ॾियनि, त मूंखे केॾो सूरु पियो थिए, मां रड़ियूं पियो कयां न। त पोइ हुनखे अहसासु थींदो आहे त जॾहिं मां बि प्लांट्स जा पन पटींदो आहियां, मां उन्हनि खे ज़ाया कंदो आहियां, मां उन्हनि खे इज़ा ॾींदो आहियां, उन्हनि खे सूरु थींदो आहे, त प्लांट्स बि रोईंदा हूंदा। पोइ उहो वेंदो आहे गार्डन में वेंदो आहे, पोइ पार्क में वेंदो आहे, वरी सुभाणे ते पंहिंजे स्कूल वेंदो आहे। पोइ सभिनी प्लांट्स खे प्यारु कंदो आहे, उन्हनि खे सॉरी कंदो आहे। ऐं पोइ गुॾो जेको हूंदो आहे उहो पंहिंजे घर में बि प्लांट्स रखंदो आहे। पंहिंजे अम्मी बाबा खे चवंदो आहे त मूंखे शौक़ु थियो आहे हाणे, ऐं मुंहिंजी दिलि थी चए त मां पंहिंजे घर में प्लांट्स लॻायां। पोइ हुनजा अम्मी ऐं बाबा हुनखे प्लांट्स हणी ॾींदा आहिनि।
त जंहिंजे घर में ज़मीन हूंदी आहे त उहे ज़मीन में प्लांट्स हणंदा आहिनि, ऐं जंहिंजे घर में ज़मीन न हूंदी आहे, गैलरी हूंदी आहे, त उहे गैलरी में कुंडियूं रखंदा आहिनि, प्लांट्स जा पॉट्स रखंदा आहिनि। सही आहे, गमला उर्दू में चइबो आहे, सिंधीअ में चइबो आहे कुंडियूं। ठीकु आहे, ऐं ॿूटनि खे सिंधीअ में छा चइबो आहे? सॉरी, प्लांट्स खे सिंधीअ में छा चइबो आहे? प्लांट्स खे सिंधीअ में चइबो आहे ॿूटा। उर्दू में चइबो आहे पौधे, सिंधीअ में चइबो आहे ॿूटा, ऐं इंग्लिश में चइबो आहे प्लांट्स। ठीकु आहे, पोइ उहो पंहिंजे माउ पीउ खे चवंदो आहे गुॾो त मूंखे तव्हां प्लांट्स वठी ॾियो। पोइ अहिड़ा प्यारा प्यारा सुहिणा सुहिणा इलाही सारा प्लांट्स जेके हूंदा आहिनि हुन जा अम्मी बाबा हुनखे आणे ॾींदा आहिनि। गुॾो रोज़ु सुबुह जो उथंदो आहे, उन्हनि जो ख़्यालु रखंदो आहे, उन्हनि जा पन साफ़ु कंदो आहे ऐं उन्हनि खे पाणी ॾींदो आहे हर रोज़ु। आस्ते आस्ते प्लांट्स जेके हूंदा आहिनि ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहिनि। ऐं गुॾो जॾहिं पार्क में वेंदो आहे त उते बि पननि जो ऐं प्लांट्स जो ऐं ॿूटनि जो ख़्यालु रखंदो आहे। ठीकु आहे न, उते बि जेको ज़ाया न कंदो आहे। ऐं ॿिया ॿार जेके प्लांट्स खे पटींदा आहिनि, तंग कंदा आहिनि, उन्हनि खे मना कंदो आहे, प्लांट्स खे पाणी ॾींदो आहे। स्कूली प्लांट्स जो बि ख़्यालु रखंदो आहे। त सुठा ॿार त ईअं कंदा आहिनि न, त गुॾो जेको हूंदो आहे सुठो ॿारु थी वेंदो आहे। त तव्हां त सभु आहियो ई सुठा, तव्हां त उअं ई प्लांट्स जो ख़्यालु रखंदा आहियो। ऐं राजिया त मूंसां गॾु नंढिड़ो वॉटरिंग कैन खणंदी आहे ऐं प्लांट्स खे पाणी ॾींदी आहे। हाणे हादिया बि वॾी थींदी त उहा बि मूंखे मुंहिंजे प्लांट्स खे पाणी ॾियारींदी, मुंहिंजी हेल्प कराईंदी। तव्हां बि पंहिंजे अम्मी बाबा जी हेल्प कंदा कयो, प्लांट्स जो ख़्यालु रखंदा कयो। प्लांट्स असांखे ऑक्सीजन ॾींदा आहिनि। जंहिं घर में प्लांट्स हूंदा आहिनि न, उते असां चङी तरह साह खणंदा आहियूं, असां हेल्दी रहंदा आहियूं। त हमेशह प्लांट्स जो ख़्यालु रखिजे, उन्हनि जा पन न पटिजनि, उन्हनि खे ज़ाया न कजे, उन्हनि खे पाणी ॾिजे। पंहिंजी अम्मी खां पुछिजे, बाबा खां पुछिजे त प्लांट्स खे केॾी महिल पाणी ॾिबो आहे, पोइ उन महिल प्लांट्स खे पाणी ॾियणु घुरिजे। ठीकु आहे, तव्हांखे अॼु जी मुंहिंजी स्टोरी वणी, सुठी लॻी न? मूंखे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट करे। ऐं वरी मां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि स्टोरी ॿुधाईंदमि थोरी देरि खां पोइ। वरी तव्हांजे लाइ मां हिकिड़ी ॿी वीडियो ठाहींदमि स्टोरी जी। ठीकु आहे, तेसिताईं बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।